सिंध सूह बिया सुहान बिया अज तो के रसा सिंध कहड़ी या सिंध सूह बिया सुहान बिया सिंध मोतिन जी मरजान बिया सिंध चाहत जी चांदरान बिया सिंध मोतिन जी मरजान बिया सिंध चाहत जी चांदरान बिया सिंध मोहब्बत जी मांदरान बिया सिंध शाह जे बैठन जहड़िया सिंध शाह जे बैठन जहड़िया अज तो के रसा सिंध कहड़ी या सिंध सूह बिया सुहान बिया सिंध मोतिन जी मरजान बिया सिंध ककरन जी वस्कार बिया सिंध छेरन जी चमकार बिया काबिल एहतराम उस्ताद साहिबान मौजूदीन महफिल मुझा हम सफर साथियों कादर प्रसाद सा मस्तर कंदर सिंध का सपत अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम माया फहीम निदा सेकेंडरी स्कूल सा मस्तर कंदर सत्ते क्लास जो शागिर्द आया आज असी सब बेटे जे मकसद ला गठायूं वो मकसद जश्न मनाना है वो मकसद सिर्फ महफिल मौसीकी ना है वो मकसद है सिंध जे नए नस्ल के सिंध जी सकाफत और सिंध जी तहजीब के मुकम्मल आगा कयो वने ऐ वो आगाही असी सिर्फ इल्म जे जरिए उजागर कर दूंगा आज जे मौजूद ते मुंजी तकरीर है वो जदीद तालीम और सिंधी माशरो असी बड़े फख्र से चमदा आयूं तो असी दुखा 5000 साल अगबे एक सदरल कौम आसी पर असी यो हरगिज न सोचू आज छा आयूं आज जो जदीद दौर टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में सिंधी कथिया है असा जे स्कूल जो हाल छा है असा जे कॉलेज जो हाल छा है असा जे तालीमी निजाम जो हाल छा है छा असा जे वालिदैन यो फिक्र कंदा असा जे सख्त जिगरन दी ज़हनी नशोनमा केड़ी थी रही है ना बिल्कुल ना असा जे अक्सर वालिदैन पंहिंजे ॿारनि खे पढ़ाई ॾेई नौकरी लाया आहिनि पर छोड़ा कूड़ा सर्टिफिकेट कूड़ी डिग्री जे ज़रिए हासिल थिए असा जे वालिदैन जी सोच नौकरियुनि ताईं मुश्तमिल न थी तेसिताईं असां जे मुआशरे में सिर्फ नौकर पैदा थींदा जनाब आला अॼु खां 5000 साल अॻु थी हिकु बहितरीन क़ौम हुआसीं असांजी क़ौम हिकु सुधरियल क़ौम हुई पर असांजो हाल ऐं मुस्तक़बिल कहिड़नि अंधेरनि न वञी रहियो आहे अॼु जे दौर जे हिसाब सां असांजे तालीमी निज़ाम मां कहिड़ा साइंसदान कहिड़ा रहनुमा निकिरी सघनि था जेके असांजी क़ौम जी मुस्तक़बिल जी रहनुमाई करे सघनि हाणे असां सभिनी सिंधियुनि खे सोचणो पवंदो कुझु अहिड़ो करणो पवंदो तॾहिं असांजी सकाफ़त ज़िंदा रहंदी जॾहिं असां उन्हनि जी लात ॿारनि रखी ऐं उहा रोशनी असांखे हिकु ॿी मंज़िल तां रस्तो ॾेखारींदी जनाब हाज़रीन असांजी सिंधी सकाफ़त टोपीअ ते रखी न आहे असांजी सिंधी सकाफ़त उहा इल्म ऐं हुनुर आहे जंहिं इल्म ऐं हुनुर असांखे 5000 साल अॻु हिकु सुधरियल क़ौम हुआसीं असीं अॼु जे ज़माने में अॼु जे दौर में ॿियनि क़ौमुनि क़ौतनि जा ज़हनी ग़ुलाम आहियूं असीं उन ग़ुलामी मां आज़ाद तॾहिं थींदासीं जॾहिं इल्म जी रोशनी जी रस्से मज़बूत सां पकड़ंदी पाकिस्तान ज़िंदाबाद।